ताईं धरती टाइम से गॾु आऊं आहियां अब्दुल अज़ीज़ जतोई। नज़र विझंदासीं अॼु जी ताज़ा तरीन ख़बरुनि ते। बांदी मां सिजावल खान जी ख़बर शामिल कंदासीं। बांदी थाणे ते पंहिंजे भाउ जी शादी जी दावतनामो ॾियण लाइ वियल नौजवान आमिर आराई खे पुलिस गिरफ़्तार करे 1 किलो चर्स रखण जो केस दाख़िल करे छॾियो आहे। नौजवान जे मथां केस दाख़िल थियण ख़िलाफ़ वारसनि जो बाबर आराई शान आराई जी अॻुवाणी में मेरान हाईवे ते धरणो हंयो वियो। धरणे सबबि मेरान हाईवे ॿिन्हिनि साइडनि सां बंदि थी वियो ऐं हाईवे ते गाॾियुनि जूं कतारूं लॻी वियूं, जंहिं सबबि मुसाफ़िर सख़्त परेशानी में मुब्तला आहिनि। ॿी तरफ़ बांदी पुलिस नौजवान मथां केस दाख़िल जो मौक़िफ़ ॾींदे ॿुधायो त बांदी भरिसां गुलाम मोहम्मद जमाली फाटक ते वटि चेकिंग दौरान जवाबदार आमिर आराई 1 किलो चर्स समेत गिरफ़्तार कयो वियो आहे। जॾहिं त गिरफ़्तार थियल जवाबदार जे भाउ बाबर आराई मौक़िफ़ ॾींदे चयो त मुंहिंजो भाउ मुंहिंजे नंढे भाउ शान जी शादी जी दावत बांदी थाणे ते कुझु एहलकारनि खे ॾियणु वियो हुयो। SHO शहनशाह मुंहिंजे भाउ खे गिरफ़्तार करे लाकअप करे छॾियो आहे। मूंखां 5 लख रुपया तलब कया आहिनि। रिश्वत न ॾियण जी सूरत में SHO मुंहिंजे भाउ आमिर आराई मथां चर्स जो कूड़ो केस दाख़िल कयो आहे, जेको सरासर नाइंसाफ़ी आहे। पुलिस जी अहिड़ी नाजाइज़नि ख़िलाफ़ अदालत वेंदासीं।